हिंदई सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवा GFX चैनल ते भलीकार। उम्मीद त तव्हां सभु दोस्त ख़ैरियत सां हूंदा। जीअं त गुज़िरियल लेक्चर जेको हो उहो क्लास 7 हो, जंहिंमें असां मुख़्तलिफ़ मौज़ू पढ़ियासीं। ऐं अॼु जेको लेक्चर आहे उहो आहे पीर हसामुद्दीन राशिदी ऐं ज़मान माज़ी जा जेके जुमिला आहिनि उन्हनि खे उन्हनि जी सुञाणप कीअं कजे उन ते मुनसर आहे। सो हलूं था पीर हसामुद्दीन राशिदी जे हिकु नंढड़े प्रोफाइल तरफ़, या ईअं खणी चइजे बायोग्राफी तरफ़, जंहिंजा इंतिहाई अहम नुक़्ता हिन लेक्चर में हूंदा। सो पीर हसामुद्दीन राशिदी जेको आहे उहो 20 सेप्टेम्बर 1911 ईस्वीअ ते पैदा थियो। पीर हसामुद्दीन राशिदी साहब जेको आहे उहो कॾहिं पैदा थियो? पीर हसामुद्दीन राशिदी साहब 20 सेप्टेम्बर 1911 ईस्वी ते पैदा थियो। ॻोठु बहमण तेलके रते देर में पैदा थियो। ॻोठु कहिड़ो हो? बहमण। ऐं तेलको कहिड़ो हो? रतो देरो हो। संदसि वालिद जो नालो हामिद शाह राशिदी हो। संदसि वालिद जो नालो कहिड़ो हो? हामिद शाह राशिदी। सिंधी अदब में संदसि सुञाणप हिकु मुहक़िक़, तारीख़दान, आलिम ऐं मुतरजम तौरु आहे। साईं मुहक़िक़ बि हुआ, तारीख़दान बि हुआ, उनखां अलावा आलिम ऐं मुतरजम तर्जुमो कंदड़ बि हुआ। संदसि मशहूरु आत्मकथा जो किताबु हू ॾोथी हू ॾींहुं आहे। इंतिहाई अहम सवाल आहे, काफ़ी टेस्टनि में इहो आयो आहे। पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो जेको आत्मकथा जो किताबु आहे उनजो नालो कहिड़ो आहे? हू ॾोथी हू ॾींहुं आहे। संदसि ॿिया मशहूरु किताबु या अहम किताबु ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं। ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं बि काफ़ी टेस्टनि में अची चुको आहे। इहो पीर हसामुद्दीन राशिदी साहब जो किताबु आहे। उनखां अलावा तारीख़ मज़र शाहजहानी जो तर्जुमो बि कयो आहेसि ऐं मकली नामो बि तर्जुमो कयो आहेसि। पीर हसामुद्दीन राशिदी 1 अप्रैल 1982 ईस्वीअ ते वफ़ात कई। सवाल अची सघे थो पीर हसामुद्दीन राशिदी साहब कॾहिं वफ़ात कई? 1 अप्रैल 1982 ईस्वीअ ते। ऐं संदसि आख़िरी आरामगाह या संदसि क़बर किथे आहे? मकली में आहे। सिंधी 9 क्लास जे किताब में आयल सबक़ कचे जो सेर। संदसि किताब ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं तां खयल आहे। कचे जो सेर जेको सबक़ ॾिनल आहे 9 क्लास जी सिंधी में, उहो संदसि लिखियल किताब ॻाल्हियूं ॻोठ वणनि जूं तां खयल आहे। हाणे हलंदासीं ग्रामर तरफ़। ग्रामर में ज़मान माज़ी मुतशकी। माज़ी जी त तव्हांखे ख़बर आहे, जेकॾहिं न आहे ख़बर त डिस्क्रिप्शन में ॾिनल लिंक आहे, उन में ज़मान माज़ी जेको आहे उनखे मूं पूरे नमूने सां सम्झायो आहे। हाणे ॾिसूं था ज़मान माज़ी मुतशकी। अहिड़ो ज़मान जेको कंहिं कमु थियण में शक ज़ाहिर करे त उनखे ज़मान माज़ी मुतशकी चइबो आहे। अच्छा, मुतशकी लफ़्ज़ जी जेका माना आहे उहो आहे शक। हाणे मिसाल तौरु मूं लिखियो हूंदो, हाणे पक न पियो ॾिए कमु हिन कयो हो, माज़ी में कयो हो, गुज़िरियल वक़्त में कयो हो, पर पक बि न ॾिए, शायदि पियो ज़ाहिर करे मूं लिखियो हूंदो, त इहो छा थी वियो? ज़मान माज़ी मुतशकी। हाणे ॾिसंदासीं कुझु ज़मान माज़ी जा जुमिला जंहिंमें असांखे ख़बर पवे त ही जेको ज़मान माज़ी आहे उहो कहिड़े क़िस्म जो आहे। मिसाल तौरु मूं लिखियो, हाणे इहो ज़मान माज़ी आहे। मुतलिक़ बि इनखे पाण चवंदा आहियूं, ज़मान माज़ी मुतलिक़। मूं लिखियो पे माना कमु जारी हो, ज़मान माज़ी इस्तमरारी। मूं लिखियो आहे मतिलबु हींअर लिखी उन पूरो कयो आहे, त इहो थी वियो ज़मान माज़ी क़रीब, मतिलबु क़रीब या वेझड़ाई में हिन कमु मुकमल कयो आहे। मूं लिखियो हो मतिलबु काफ़ी टाइम अॻु में लिखियो हो, त इनखे चइबो ज़मान माज़ी बईद माना परे। मूं लिखियो हूंदो, इहो थियो ज़मान माज़ी मुतशकी। मूंखे उमेदु आहे त ही क्लास तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो हुजे त बराए महिरबानी कमेंट लाज़मी कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां लाज़मी वंड कजो, जेके दोस्त मुख़्तलिफ़ टेस्टनि जी तयारी करे रहिया आहिनि, या जेके सिंधी 9 क्लास में पढ़ी रहिया आहिनि, या जंहिंखे सिंधी अदब सां चाह आहे। इंशाल्लाह सुभाणे सिंधी 9 क्लास जे नसर जो आख़िरी सबक़ पाण मुकमल कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजे दोस्त जीवत कुमार खे इजाज़त ॾिजो। सिंध सलामत, साथ सलामत।